शक्तासुर ऐं तृणावृत दैत्य खे मारे ब्रह्मलोक पहुचाए। सुखदेव चयो राजा जॾहिं कृष्ण भॻवानु 27 ॾींहंनि जो थियो तॾहिं जन्म जे रोहिणी नक्षत्र वारे ॾींहुं नंद वॾो उत्सव कयो, जंहिंमें गोकुल जा सभु गोप ऐं गोपियूं घुराए सभु खाइण पीअण ऐं ॿियनि ॻाल्हियुनि में लॻी विया। इन्हीअ करे कृष्ण ते कंहिंजो बि ख़्यालु न हुयो। उन वक़्तु कृष्ण भॻवानु पींघे में पंहिंजो आङूठो चूसे रहियो हो, एतिरे में हिकिड़ो राक्षस आयो जो भॻवान खे अकेलो ॾिसी माण्हुनि जो खौफ़ मचाइण लॻो। उन पींघे जे मथां हिकिड़ो वॾो छिको हो, जंहिं ते खीर ॾुध ऐं घीअ जा कुना रखिया हुआ। हीउ दैत्य शक्तासुर जो हुते अची वेठो अंतर्यामी थोरो ॼाणी वियो त छा कयाईं जो हिकु लत छिके खे अहिड़ी हयाईं जो दैत्य मरी वञी कष्ट जे ॿार भगवान की जय। आनंद में मारे आदत होगी आनो भाई। छिको हेठि किरी पियो, ॾुध खीर जूं लंदियूं वहण लॻियूं ऐं बर्तन भॼी पिया। यशोदा ऐं रोहिणी यादि विसियूं थी वियूं। श्री कृष्ण खे सलामत थी दान कंदे कयूं। जॾहिं भॻवानु 5 महीने में पैर पातो तॾहिं कंस तृणावर्त खे कृष्ण जे बाण लाइ मोकिलियो। तृणावर्त वाछूड़ो ठही गोकुल में आयो। उन वक़्तु गोकुल में अंधकार छाइजी वियो, वण टिण किरी पिया। भॻवान बि सारो हाल ॼाणी पाण खे अहिड़ो दोरो भिक खणी कयो जो यशोदा खे गोद मां लाहे हेठि सुम्हारे पाण वञी कमकार में लॻी ऐं राक्षस कृष्ण खे अकेलो ॾिसी खणी उथी उॾामियो। यशोदा भॻवान खे न ॾिसी रोअण लॻी। हज़ारे गोपियूं अची गॾु थियूं। मोहन मंटार यशोदा ऐं ॿियनि खे तमामु दुखी ॾिठो, तॾहिं पाण खे हज़ारनि मणनि जेतिरो भारी हीर करे राक्षस खे घुटो ॾे हिकिड़ो वॾो पथर ते अहिड़े ज़ोर सां हयो जो हिकदमि मरी वियो। कृष्ण भगवान की जय। 5 महीने में वई ऐं वाछूड़ो बि गुम थी वियो। यशोदा ॻोल्हा कंदी हुते आई जिते श्री कृष्ण वृंदावन जे छातीअ ते रांदियूं खेॾी रहियो हो। खेसि में घर वठी आई, दोरो घोरा घोरे बाल तां खणो कयो कृष्णदान प्रीतीअ सां पलजण लॻो। पाण कृष्ण भॻवानु भगवान की